पेश कयो गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तान जी वकार अल्लाह जा फज़ल करम इनायतूं शफ़क़तूं जे मालिक करीम तो असांखे ज़िंदगी में एक मरतबो भी रमज़ान मुबारक जो सादत नसीब फरमायूं हुयूं। असां का रमज़ान मुबारक हाणे अलविदा करे वियो आहे। जॾहिं बि सहाबा इकराम वटि रमज़ान शरीफ़ ईंदो हुयो, रमज़ान जा रोज़ा रखंदा हुया त 6 महीननि ताईं रमज़ान में जेके इबादतूं कयूं उन्हनि जे क़बूल थियण जूं दुआऊं घुरंदा हुया। सुभान अल्लाह। चवंदा मुंहिंजा करीम रब असां जेके रमज़ान में इबादतूं कयूंसीं, नमाज़ूं पढ़ियूंसीं, रियाज़तूं कयूंसीं, रोज़ा रखियासीं, क़ुरान पढ़ियोसीं, मौला उन्हनि खे पंहिंजी बारगाह अक़दस अंदरि क़बूल मंज़ूर फरमा। ऐं 6 महीननि खां पोइ वरी दुआऊं घुरंदा हुआ, मौला असांखे ज़िंदगी में हिकु मरतबो ॿीहर रमज़ान मुबारक नसीब फरमाए ॼाण। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। गुजरी छॾियो सभु थकिजी पिया आहियो। सुभान अल्लाह। अल्लाह जा करम जे मालिक करीम असांखे रमज़ान जो सादतूं नसीब फरमायूं हुयूं। असां रमज़ान मुबारक जे अंदरि ॾिसंदा आहियूं त असांजे मुआशरे जो इहो रवैयो ऐं इहो तरीक़ो थी वेंदो आहे जो जीअं रमज़ान मुबारक जो चंड बीहंदो आहे त सभु इबादतुनि में मशगूल थी वेंदा आहिनि, सभु रोज़नि में मशगूल थी वेंदा आहिनि, सभु ख़ैर ख़ैरातुनि में मशगूल थी वेंदा आहिनि। फजर जी तव्हां नमाज़ में ॾिसंदव त सभु सिफ़ूं मुकमल तव्हांखे नज़र ईंदियूं। तव्हां जुमे ते ॾिसंदव त तव्हांखे सिफ़ूं नज़र ईंदियूं। पर जीअं रमज़ान वेंदो आहे वरी मस्जिदूं ख़ाली नज़र ईंदियूं आहिनि। वरी उहे जेके रमज़ानी मुस्लमान पाण खे वॾो मुत्तक़ी परहेज़गार सम्झण वारा मुस्लमान रमज़ान मुबारक में राति जो इबादतूं, ॾींहं जो इबादतुनि में मशगूल मुस्लमान जीअं रमज़ान वेंदो आहे त वरी साॻिड़ा पेर कंदा आहिनि, वरी मस्जिदुनि खां परे रहंदा आहिनि, वरी हराम में मशगूल थी वेंदा आहिनि। नफ़िल त परे थी वियो, फ़र्ज़ नमाज़ छॾे वेंदा आहिनि। इहे न करणु घुरिजे, पर मुस्लमान उहो आहे जेको रमज़ान में बि इबादतूं करे त ॿियनि महीननि में बि इबादत करे। मुंहिंजा आका करीम दिलबर हबीब तुंहिंजो मुंहिंजो मुस्तफ़ा तो फरमाए त तव्हांखे कीअं ख़बर पए त मुंहिंजी इबादत क़बूल पई या न। तव्हां फजर नमाज़ पढ़ी, तव्हांखे कीअं ख़बर पए त फजर मुंहिंजो क़बूल पयो या न। तव्हां ज़ोहर नमाज़ पढ़ी, असर नमाज़ पढ़ी, मग़रिब इशा नमाज़ पढ़ी, तव्हां ख़ैर ख़ैरातूं कयूं ऐं तव्हांखे ख़बर कीअं पए त मुंहिंजी इबादत क़बूल पई आहे या न आहे पई। मुंहिंजे दिलबर हबीब निशानी ॿुधाई आहे। जेकॾहिं तव्हां नमाज़ फजर जी पढ़ी वरी तव्हांखे ज़ोहर नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ मिले, सम्झो त तव्हांजो फजर क़बूल पियो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तव्हां रमज़ान जा रोज़ा रखिया, तव्हां रमज़ान में इबादतूं कयूं, तव्हां रमज़ान जे अंदरि ख़ैर ख़ैरातूं कयूं, वरी रमज़ान वियो, वरी रब तव्हांखे रोज़ा रखण जी तौफ़ीक़ ॾिनी, वरी रब तव्हांखे मस्जिद में अचण जी तौफ़ीक़ ॾिनी, वरी रब तव्हांखे ख़ैरात करण जी तौफ़ीक़ ॾिनी। सम्झो त असांजो रमज़ान अल्लाह वटि क़बूल पइजी वियो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हिकिड़ा वरी
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं ॿिए नंबर ते छा करिणो आहे? रमज़ान महीनो सब्र जो आहे। रमज़ान असांखे छा सेखारियो? खाइण खां सब्र करिणो आहे, पीअण खां सब्र करिणो आहे, घर वारी ॾांहुं वञण खां सब्र करिणो आहे। कंहिंजी बद निगाही कंहिं औरत खे ॾिसणो न आहे, पंहिंजे ज़बान मां बद कलामी करणी न आहे, पंहिंजे कननि खे गाननि कूड़नि कलामनि खां बचाइणो आहे। रमज़ान असांखे इहो सबक़ सेखारियो त पंहिंजे पेट खे हराम जे लुक़्मे खां बचाए। जॾहिं माण्हू रोज़ो रखंदो आहे त रब जो हुकुम आहे त खाइण छॾे ॾियो। रब जो फरमान जे करे असां हलाल रोज़गार छॾे ॾींदा आहियूं, पर रब तो फरमाए हराम जे वेझो न वञो। हो त हलाल खाइण खां रब हिकिड़े महीने में मना कई हुई, पर हराम खाइण खां सभिनी महीननि जे अंदरि मना हुआ। ओ मुस्लमान, असांखे रमज़ान इहो सबक़ सेखारियो त हराम खे छॾणो आहे। सुभान अल्लाह। हराम जे वेझो वञणो न आहे। जंहिंजे पेट जे अंदरि हराम जो लुक़्मो हूंदो आहे, हिकिड़ो गिरह हूंदो आहे, उनजी इबादत रब वटि मक़बूल न आहे, उनजी रियाज़त रब वटि मक़बूल न आहे, उनजूं दुआऊं रब वटि मक़बूल न आहिनि। जेको इंसान पंहिंजे पेट में हलाल जो गिरह विझंदो आहे, उहो ई कामयाब थींदो आहे। रमज़ान असांखे इहो सेखारियो त पहिरियों पंहिंजे पेट खे हलाल जे लुक़्मे सां पहिरियों पालियो, हराम जे गिरह खां बचो। हराम जे गिरह पंहिंजे पेट में न विझो, न पंहिंजे बचनि खे करायो, न पंहिंजे घर वारनि खे हराम जो गिरह करायो, बल्कि पाण बि हलाल खाओ, पंहिंजे बचनि खे बि हलाल करायो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐं असांखे रमज़ान इहो सबक़ ॾिनो, अच्छा सब्र करण जो महीनो। सब्र मां मुराद छा आहे? केरु अज़ियत ॾे, केरु तकलीफ़ ॾे, केरु ईज़ाए, केरु ॾुख आहे, उनखे जवाबु ॾियणो न आहे, सब्र करिणो आहे। हू चवनि तूं मंझो वाटा वराए, अॻु अॻराई जो करे, ख़ता सो ठाहे, पलव में पाए हॾ कीने वारो कीन कीन। सुभान अल्लाह। माण्हू रमज़ान असांखे इहो सेखारियो त सब्र करिणो आहे। केरु गार ॾे, गंधाए, घटि करे, झेड़ो करे, उनखे चवणो आहे इन्नी साइमुन, मां रोज़ेदार आहियां, मां तोसां विढ़ंदुसि न, मां तोसां झगड़ंदुसि न। तूं चयो आहे मां न चवंदुसि, छो जो मूंखे सबक़ रमज़ान सेखारियो आहे। उहा तालीम अॼु बि विसारणी न आहे। अॼु बि जेकॾहिं को तकलीफ़ ॾे, अज़ियत ॾे, ॾुखाए, को परेशानी ॾे, उनखे चवणो आहे त मां रब जी राह में सब्र कयो आहे। सुभान अल्लाह। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु, उनखे को गैर मुस्लिम घटि वधि ॻाल्हाए पियो, शान में गुस्ताखी पियो करे, जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो गुज़र थियो आहे, मुंहिंजे लॼपाल नबी अबू बकर सिद्दीक़ खे ॾिठो, अबू बकर सिद्दीक़ जवाबु नथो ॾिए, हू घटि वधि ॻाल्हाए पियो। अबू बकर ख़ामोश आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा करीम मुस्कुराए पियो। सुभान अल्लाह। अबू बकर बि ॾिसे पियो त दिल पर हबीब मुस्कुराइनि पिया। जॾहिं अबू बकर सिद्दीक़ जवाबु ॾिनो उन ॻाल्हाईंदड़ खे, मुंहिंजो मुस्तफ़ा करीम हलियो पियो, लॼपाल नबी जी बारगाह में आयो, अर्ज़ करे या रसूल अल्लाह, हो गैर मुस्लिम मुंहिंजे शान में घटि वधि ॻाल्हाए
अल्लाह जो कुरान तो फरमाए इन्ना समा वल बसर वल फुआद कुल्लु उलाइका कान अन्हु मसूला। ही ज़बान ही दिल ऐं ही अखियुनि खां क़यामत जे ॾियारे सवाल कयो वेंदो। जॾहिं इंसान रब जी बारगाह में मशर जे मैदान में क़यामत जे ॾियारे बीहंदो, रब फरमाईंदो ए दिल ए निगाह ए कन अॼु तूं ॿुधाए त फलाणे ॾींहुं तूं बदनिगाही कई, फलाणे ॾींहुं तूं पंहिंजे कननि में कूड़ा कलाम ॿुधा, पराई गिला ॿुधी, इन जे बारे में रब तोखां सवाल कंदो। मुंहिंजो आका मुंहिंजो दिलबर हबीब तो फरमाए हज़रत उतबा बिन आमिर रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह मन नजात, महबूब कहिड़ी शइ जे करे नजात मिलंदी आहे, कहिड़ी शइ जे करे छुटकारो मिलंदो आहे, कंहिंजे करे रब असांखे जहन्नम खां कढी जन्नती कंदो, कंहिंजे करे रब असांखे कामयाब कंदो। मुंहिंजो मुस्तफ़ा तो फरमाए अमसिक अलैक लिसानक, मुंहिंजे दिलबर हबीब पंहिंजी ज़बान खे पकड़े ऐं हज़रत उकबा खे तो फरमाए वला यसा बैतुक ए उतबा, पंहिंजी ज़बान जी हिफ़ाज़त कर, पंहिंजी ज़बान खे कंट्रोल में रख, इहा ज़बान तोखे जन्नती करे छॾींदी। पुट रमज़ान मुबारक असांखे इहो सबक़ सेखारियो त पंहिंजी ज़बान जी हिफ़ाज़त करणी आहे। इहा ज़बान असांजे सिंधी जो पहाको आहे। इहा ज़बान इंसान खे छांव ते बि विहारींदी आहे, उस ते बि विहारींदी आहे। इहा ज़बान इंसान खे फार ख़राब बि कंदी आहे त इज़त बि ॾियारींदी आहे। इहा ज़बान इंसान खे कामयाब बि कंदी आहे त बेइज़तो बि कंदी आहे। बादशाह हो बादशाह ख्वाब ॾिठाई त हुनजा ॾंद सभु किरी पिया। हिकिड़े माण्हू खे घुरायाई त ए फलाणा मूंखे ताबीर ॿुधाए, मां ख्वाब ॾिठो आहे त मुंहिंजा सभु ॾंद किरी पिया आहिनि। इन जो ख्वाब जो ताबीर छा आहे? उन ख्वाब जे ताबीरदान ॿुधायो ए बादशाह तूं जल्द मरण वारो आहीं। ज़बान जी ॻाल्हि थो कयां। उन बादशाह खे चई त बादशाह तूं जल्द मरी वेंदे जो। बादशाह खे कावड़ आई, उनखे क़तल कराए छॾे। वरी ॿिए ताबीरदान खे घुरायाई, ए ताबीरदान मां ख्वाब ॾिठो आहे त राति जो मां छा थो ॾिसां जो मुंहिंजा सभु ॾंद किरी पिया आहिनि। इन ख्वाब जो ताबीर छा आहे? उन ख्वाबदान चवण लॻुसि ए बादशाह तुंहिंजी उमिरि वॾी थींदी, तूं सभिनी खां वॾो थींदे। यानी उहो चवण लॻो त ए बादशाह हुन ताबीर इहो ॿुधायो हो त बादशाह तुंहिंजा पुट सभु तुंहिंजे साम्हूं मरी वेंदा। इन जे करे बादशाह हुनखे माराए छॾियो ऐं ही चवण लॻो त तुंहिंजी उमिरि टिखी थींदी। यानी ज़ाहिरी ॻाल्हि त ॿई साॻियूं आहे। हिन जी उमिरि टिखी थींदी, यानी हिन जा पुट पहिरीं मरंदा। यानी ज़बान ॻाल्हाइण जो फ़र्क़ु आहे। हुनखे ज़बान ठाही जो हक़दार कयो ऐं हिन खे बादशाह इनाम इकराम ॾेई कामयाब ऐं कामरान करे छॾियो। ॻाल्हि त हिकिड़ी हुई पर ज़बान जो फ़र्क़ु हूंदो आहे। सम्झ में अचे थी या नथी अचे? ज़बान जी हिफ़ाज़त कयो। मुंहिंजा आका करीम मुस्तफ़ा तो फरमाए तव्हां ॿिनि शयुनि जी मूंखे ज़मानत ॾियो, मां मुस्तफ़ा करीम तव्हांखे ज़मानत ॾींदुसि। पहिरें नंबर ते जेका ॿिनि जबड़नि जे विच में यानी ज़बान आहे, उनजी तव्हां मूंखे ज़मानत ॾियो त तव्हां इन सां को ग़लति कमु न कंदव, इन खां कंहिंखे ईज़ाईंदव न, कंहिंखे तकलीफ़ न ॾींदव, कंहिंजा ऐब ज़ाहिर न कंदव इन ज़बान जे ज़रिए। त तव्हां ज़बान जी हिफ़ाज़त ॾियो, ज़मानत ॾियो, मां मुस्तफ़ा तव्हांखे जन्नत जी ख़ुशख़बरी थो ॾियां। सुभान अल्लाह। ऐं ॿिए नंबर ते मुंहिंजो दिलबर हबीब थो फरमाए जेका ॿिनि ॾिंभुनि जे विच में यानी शर्मगाह हुआ, तव्हां उनजी ज़मानत ॾियो, मां तव्हांखे जन्नत जी ज़मानत थो ॾियां। इहा ज़बान, इहा जराहतुल लिसान जेका ज़बान जे ज़रिए तकलीफ़ रसंदी आहे, उहा कॾहिं छुटंदी न आहे। तीर, तलवार, नेज़ा, बंदूक जो ज़ख़्म छुटी सघे थो, भरजी सघे थो, पर जेको ज़बान असांखे
के ज़ख्म ॾिबो आहे, तकलीफ़ ॾिबी आहे, उहो कॾहिं बि न छुटंदो। मुंहिंजो आका त फरमाए अल मुस्लिमो मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। मुस्लमान उहो आहे जंहिंजी ज़बान खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ हूंदा आहिनि, सुभान अल्लाह। जंहिंजे हथ खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ हूंदा आहिनि। अॼु असांजो कमु छा थी वियो आहे जो सुबुह शाम उथंदे वेहंदे ॿियनि खे तकलीफ़ ॾियणु, ॿियनि खे गार गंद करणु, ॿियनि खे इज़ाइण लान तान करणु, ॿियनि जा ऐब ॻोल्हणु, ॿियनि जा ऐब माण्हुनि ताईं पहुचाइणु असांजो इहो कमु थी वियो आहे जो मस्जिदुनि में वेही करे पाण जा मटका ॿधी करे वरी गिलाउनि में मशगूल आहियूं। मुंहिंजो दिलबर हबीब तो फरमाए अलैस मोमिन बित्ताने वल्लाने। जेको इंसान कंहिंते तान ज़नी करे, कंहिंजा ऐब खोले, कंहिंखे गार गंद ॾे, कंहिंखे लान तान करे, उहो मोमिन न आहे। मोमिन उहो आहे जंहिंजी ज़बान खां, जंहिंजे हथ खां ॿियो मुस्लमान महफ़ूज़ हूंदो आहे। सुभान अल्लाह। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मुंहिंजो आका लजपाल नबी मदीने वाला साईं इरशाद फरमाए मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन वलयस्मुत। जेको इंसान अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान रखे थो, जेको रब खे हिकु करे मञे थो, जेको क़यामत जे ॾींहं ते ईमान रखे थो, उनखे घुर्जे त ॻाल्हाए त नरम ॻाल्हाए, मिठो ॻाल्हाए, कंहिंसां ॻाल्हाए त सुठे नमूने सां ॻाल्हाए। जेकॾहिं ॻाल्हाइण सुठो नथो अचेसि त पोइ ख़ामोश वेठो हुजे। केॾी न मुंहिंजे दिलबर हबीब जी तालीमात सुठी आहे। मुंहिंजो आका त फरमाए कंहिंखे अज़ियत न ॾियो, कंहिंखे तकलीफ़ न ॾियो। ऐं रमज़ान त असांखे सेखारियो इहो आहे त सब्र करणो आहे, कंहिंखे गार गंद इज़ा नाहे ॾियणो। अॼु तव्हां पंहिंजी दिलि ते हथ रखो त इंशा अल्लाह अॼु असां मुस्तफ़ा जी तालीम ते हलंदासीं। जेको हलंदो उहो त चए सुभान अल्लाह। ॿिए नंबर ते पंहिंजी निगाह जी हिफ़ाज़त करणी आहे। इहा जेका निगाह आहे, निगाह इहा शैतान जे तीरनि मां हिकिड़ो तीर आहे। जॾहिं इंसान बदनिगाही कंदो आहे, कंहिं गैर औरत खे ॾिसंदो आहे, कंहिं अजनबी औरत जे निगाह खणंदो आहे, उहो शैतान जे तीरनि मां जा हिकिड़ो तीर उन जे दिलि में लॻी पवंदो आहे। उहो इंसान जी दिलि कारी थी वेंदी आहे, उन इंसान जी दिलि स्याह थी वेंदी आहे। उनखे इबादतुनि में मज़ो न ईंदो, न रियाज़त में मज़ो ईंदो आहे, न ज़िक्र करण में मज़ो ईंदो आहे। उनजी दिलि जो जहान बिगड़ी वेंदो आहे। जेको बदनिगाही कंदो आहे, कंहिं गैर औरत खे ॾिसंदो आहे। ऐं असांखे रमज़ान इहो सेखारियो तो मुस्लमान मोमिन, जीअं रमज़ान मुबारक जे महीने में तूं पंहिंजो पाण जी अखियुनि खे बदनिगाही खां बचाईंदो हुए त रमज़ान खां अलावा ॿिनि महीननि में बि बदनिगाही खां बचाए। सुभान अल्लाह। मुंहिंजो आका दिलबर हबीब मुस्तफ़ा करीम मुंहिंजो मुस्तफ़ा को फरमाए अखियूं बि ज़िना कंदियूं आहिनि ऐं उनजी ज़िना आहे बदनिगाही करणु। मुस्लमान मोमिन उहो हूंदो आहे जो पंहिंजी निगाह खे बचाईंदो आहे। भलो सल्लल्लाहु अलैहि या हमेशा हिते केरु रहंदो न, हमेशा हिते रहण वारो के सिर्फ़ रब आहे। रब खां अलावा जा चीज़ ज़मीन ते साह खणे थी, उन जे लाइ रब करीम इरशाद फरमायो आहे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हर इंसान
मुखातिब थी तो फरमाए ए ईमान वारो रब खां डिजो ऐं केतिरो डिजणो आहे हक़ तो काते जेतिरो रब खां डिजण जो हक़ आहे एतिरो रब खां डिजो वला तमूतुन इल्ला वअंतुम मुस्लिमून जॾहिं मरो तव्हांजे मरण जे वक़्तु तव्हांजी दिलि में ज़बान ते इस्लाम सां मरो यानी कलमो पढ़ंदे तव्हांजो मौत थिए जॾहिं तव्हां मरो त चओ ला इलाहा इल्लल्लाह गॾिजी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इहो कलमो ईमान सां पढ़ंदो वञे ईमान वारो जॾहिं कलमो पढ़ंदो आहे जॾहिं हुनजो मौत कलमे सां थींदो आहे मुंहिंजो आका तो फरमाए जंहिंजा आख़िरी लफ़्ज़ कलमे जा हुजनि उन खां पोइ हुनखे मौत अचे त रब हुनखे जन्नत जो चिठो ॾेई छॾींदो आहे जॾहिं रमज़ान जे मुबारक महीने जे अंदरि इहो विर्त करणो हो ला इलाहा इल्लल्लाह इहो विर्त असांखे इहा तस्कीन ॾिए पियो इहो सबक़ ॾेखारे पियो त हर वक़्तु हर घड़ी जेको ला इलाहा इल्लल्लाह जो विर्त कंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह कसरत सां पढ़ंदो आहे रब हुनखे कलमे सां मौत नसीब कंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा वो कलमो कल्ब जियारे तो साहो सीनो ठाणे तो कौल मोहम्मद कौल अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ओ बरकत बणजी आयो पेर पेरी जन पायो नबी असांजो नूरुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ओ जन्नत जो जे चाहि ॾिठो पर तूं कलमो पाक मिठो रहमत रब जी आबिल्ला ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ओ कलमे मंझ करार है जन्नत उन लाइ जार है पर तू कलमो दिल पर सही ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ओ मुझे भाउ ओ मैं मुसलमान जिंदगी फना जो मकान आहे हमेशा रहण वारो नाही हज़ारे इंसान हलिया विया हिन मिट्टी जे हेठां तुंहिंजा अब्बा ॾाढा रिश्तेदार दफ़न थियल आहिनि उहे रिश्तेदार उहे प्यार करण वारा दोस्त जेके तुंहिंजे ते सिर ॾियण वारा हुया उहे बि हलिया विया अल्लाह जा वली होस कुतुब कलंदर अब्दाल औताद ही जहान छॾे विया तूं सम्झी थो त हमेशा हिते रहंदुसि न जीअं रमज़ान में रब खे राज़ी कयई रमज़ान में पंहिंजी पेशानी रब जे साम्हूं झुकायई अॼु बि वक़्तु आहे अॼु बि रहमान रब उहो पढ़ो घुमाए रहियो आहे ओ मुसलमान अॼु बि मां रहमान आहियां जीअं रब रमज़ान में रहमान हुयसि तीअं शवाल में ज़ुल्क़ाद में रमज़ान मां रहमान आहियां जीअं रमज़ान में मूंखां मग़फ़िरत जी तलब कंदो हुए मूंखां सवाब जी तलब कंदो हुए मूंखां जन्नत जी तलब कंदो हुए अॼु बि मां रहमान रहीम रब आहियां अॼु बि मुंहिंजे साम्हूं हथ खणा अॼु बि मुंहिंजे साम्हूं पंहिंजी
पेशानी झुकाए त ॾिस मां कीअं तो ते करम नवाज़ी थो कयां। सुभान अल्लाह। नमाज़ नाहे छॾणी, नमाज़ मुंहिंजे रब जो फर्ज़ आहे। मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र। जे माण्हू ॼाणी वारी नमाज़ छॾी, जे ॼाणी वारी नमाज़ हिकिड़ी फर्ज़ी छॾी आहे, मुंहिंजो आका त फरमायो ईमान मां ख़ारिज थी वियो, उनजो ईमान सां को बि ताल्लुक़ न आहे। सहाबा था फरमाइनि असां मुस्तफ़ा करीम जे दौर में ॾिसंदा हुआसीं त मोमिन केरु आहे ऐं काफ़िर केरु आहे। जेको नमाज़ पढ़ंदो हुयो असां उनखे मोमिन सम्झंदा हुआसीं, ऐं जेको नमाज़ खां परे हूंदो हुयो असां उनखे काफ़िर सम्झंदा हुआसीं। अॼु बि मुंहिंजे दिल पर हबीब जो पैगाम आहे त जेको नमाज़ छॾे थो उनजो को दीन धर्म न आहे। अॼु तूं पंहिंजे दिल में ढाकी पाए ॾिस त केतिरियूं नमाज़ूं क़ज़ा करे चुके। रमज़ान में त रब राज़ी कयाई ऐं हाणे वरी रमज़ान खां वञण खां पोइ रब खे विसारे वेठो आहीं। रब खे अहिड़ा माना वणंदा न आहिनि जेके इबादतूं करे वरी इबादतूं छॾे वेंदा आहिनि। हिकिड़े सहाबी खे मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो सहाबी तूं फलाणे माण्हू जहिड़ो न थी जाए जो उहो पहिरीं तहज्जुद पढ़ंदो हुयो, हाणे उहो तहज्जुद पढ़णु छॾे वियो। रब उन ते नाराज़ थींदो आहे, मुंहिंजो दिल पर हबीब उन ते नाराज़ थींदो आहे। जेको इबादतूं करे वरी इबादतूं छॾे वञे, जेतिरी ताक़त हुजई रब जी इबादत कंदो कर ऐं उन ते हमेशगी कंदो कर। सुभान अल्लाह। जेकॾहिं माण्हू इंसान के इबादत हमेशगी कंदो आहे त रब उनजो ही जहान हो जहान मोचारो करे छॾींदो आहे। रब उनखे परेशानियुनि खां दूर करे छॾींदो आहे। रब उनखे तकलीफ़ुनि खां दूर करे छॾींदो आहे। रब उनखे निजात जो चिठो ॾेई छॾींदो आहे। अस्सलात नूर, नमाज़ नूर आहे। जेको इंसान नमाज़ पढ़ंदो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त उहो नमाज़ी जा चेहरा मुंहिंजो दिल पर हबीब परे ख़र्च माने वेंदो। ओ मुंहिंजो रब फरमाईंदो ए मुस्तफ़ा उहे था जे तुंहिंजा हुबदार जेके जंहिंजा चेहरा चमकी रहिया आहिनि। सुभान अल्लाह। वरी तूं छा थो चाहीं त तुंहिंजा क़यामत जे ॾिहाड़े चेहरो चिमकंदड़ हुजे या कारो स्याह हुजे। अॼु जेकॾहिं तूं चाहीं थो त क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो चेहरो चमकंदड़ हुजे त पोइ तोखे दिल पर हबीब जे ॾिसियल रस्ते ते हलणो आहे। अल्लाह जे क़ुरान जो हुकुम मञणो आहे। नमाज़ पढ़णी पवंदई, पराया ऐब तलाश करण खां बचणो पवंदई, कंहिंखे अज़ियत तकलीफ़ ॾियण खां परे भॼणो पवंदई, पंहिंजे ज़बान जी हिफ़ाज़त करणी पवंदई, पंहिंजे कन जी हिफ़ाज़त करणी पवंदई, पंहिंजे पेट खे हराम जे लुक़्मे खां बचाईंदे। इहा ई राह आहे मुंहिंजे दिल पर हबीब जी ॾिसियल, इहा ई राह जन्नत जी आहे, इहा ई राह जहन्नम खां बचण जी आहे। अॼु खां वठी अहद कर इंशाअल्लाह कॾहिं कूड़ न ॻाल्हाईंदासीं, पंहिंजे कननि खे काननि कूड़नि कलामनि खां बचाईंदासीं ऐं पंहिंजे अखियुनि खे बदनिगाही खां बचाईंदासीं ऐं पंहिंजे पेट खे हराम जे लुक़्मे खां बचाईंदासीं। जेकॾहिं इन ते अमल कंदासीं त इंशाअल्लाह असांजा ॿई जहान मोचारा थी वेंदा। रब मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाह इक़्तिदार क़बूल मंज़ूर फरमाए। वमा अलैहि इल्लल बलागुल मुबीन।